वञी ग़रीब जमायतन वटि वञी उन्हनि सां असां उते कामियाबी उठाईंदासीं ऐं उन ग़रीब जमायत खे अॻियां आणींदासीं। छाकाणि त हिते जेके सरसी वारा माण्हू आहे उहे त हिते पहुची विया आहिनि, पर के अहिड़ा माण्हू आहिनि ग़रीब जमायत जे वटि किरायो कोन्हे, भाड़ो कोन्हे, उहे हिननि प्रोग्रामनि में नथा पहुचनि। त असां इनशाअल्लाह गॾिजी करे असीं घर घर पीर साईं सरदार जो पैगाम खणी उन जमायत वटि वेंदासीं ऐं उन्हनि जा दुख सूर जेके बि आहिनि ॿुधी पीर साईं सरदार जी हुज़ूर में पहुचाईंदासीं। बेजिपागारा नारे विलायत ही हुयो फ़कीर गुल वरिया मानी लाल चौक जो। हाणे आऊं गुज़ारिश कंदुसि भरपूर नारनि जे इस्तक़बाल में लाल जी तमाम मौजूद शख्सियत आहे फ़कीर गुलाम मुस्तफ़ा कलोड़ के गुज़ारिश कंदुसि पाण अचनि। नारे विलायत नारे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह जी प्यारी जमात सबूरी अस्सलाम वालेकुम। साईं मुंहिंजा जीअं त असां जे दरगाह जा असां जे वॾड़नि जा ठाहियल आहिनि ऐं पीर पागारो उन्हनि जी पासबानी कंदो आहे, निगाहबानी कंदो आहे। मौजूदु जेको बि हुकम पीर साईं सरदार जे तरफ़ां मिलियो आहे असां लॻे करे पंहिंजे अखियुनि ते रखी चुमूं था। साईं ख़लीफ़े मोहम्मद हाशिम साहिब खे लख लख मुबारक। अल्हम्दुलिल्लाह अॼु जमायत सगोरी काफ़ी हिते आयल आहे। जेकॾहिं जमायत सगोरी ॿधी एको कंदी त पंहिंजी ताक़त खे वधाईंदी इंशाअल्लाह ताला। जेको यंग जनरेशन आहे उन्हनि खे आउं गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे तव्हां जेको फेसबुकनि ते काफ़ी कुझु लिखो था, काफ़ी कुझु तकलीफ़ थिए थी, हीअ जेके पोड़ा झूंडड़ा वेठा आहिनि हिननि खे जिन जमायत खे हेसि ताईं कीअं खणी आया आहिनि, कहिड़े नमूने खणी आया आहिनि, कहिड़ियुनि तकलीफ़ुनि में खणी आया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे अलाह पाक तकलीफ़ूं न ॾे, न तव्हां ॾिठियूं आहिनि त उनखे ॾाढी तकलीफ़ थींदी आहे, दुख थींदो आहे। उन यंग जनरेशन खे अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे थोरो पंहिंजा रवाया जेके जमायत जे कानून ऐं उसूल मुताबिक़ आहिनि उन मुताबिक़ बेहतर आहे। असां अॼु वरी बि इहो तव्हांखे ॿुधायूं था त जेको पीर साईं सरदार जो हुकुम आहे असां पंहिंजे दिलि सां क़बूल करियूं था। का बि उन में गुंजाइश कान्हे, का बि उन में गुंजाइश कान्हे, का बि उन में इनकारी कान्हे ऐं न ई कंहिंखे करणु खपे। बिस्मिल्लाह करे साईं ख़लीफ़े मोहम्मद हाशिम खे पंहिंजो मुख तस्लीम करियूं था ऐं कंदा रहंदासीं। अलाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, रोज़े यारो करे पंहिंजे ककड़नि में बचड़नि सां आबाद हुजो। तव्हांजी महिरबानी। माशाअल्लाह ही हुया फ़कीर गुलाम मुस्तफ़ा जंहिं तव्हां असांखे तमामु बहितरीन नसीहत कई। हाणे आऊं वरियामानी तरीक़े जे मुअज़्ज़िज़ रतो देरो जो फ़कीर मियल फ़कीर खे गुज़ारिश कंदुसि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इंतहाई काबिल एहतराम शख्सियत फ़कीर मुख डॉक्टर मोहम्मद हाशिम कासकेली ऐं जमायत जा मोज़ीन ऐं तरीक़े वरामाणी की जमायत के अस्सलाम वालेकुम। असी उत्तर फ़र्क़ जमायत वरामाणी की जमायत आहियूं ऐं अॼु काफ़ी जमायत सब दावती फ़कीर साईं जन के दिल से तस्लीम करे। तस्लीम तो अगम भी कयो थे छो पीछे बादशाह जो हुकुम अखे ते हूंदो आहे। मुरीद माना विकामिल जॾहिं बादशाह करीम जो हुकुम अचे, वक़्त जे पागार इमाम जो हुकुम अचे त मुरीद जी घुर्ज उन वक़्तु लब्बाइक कई अखियुनि ते ॾिनी। मुरीद हमेशह कॾहिं बि न सोचे त वक़्त जो इमाम पागारो छा फरमायो आहे। उनजो हर हिकु अल्फाज़ ख़ुदा ताला अल्फाज़ हूंदो आहे। अगरि जे सची दिलि सां मोहबत सां जमायत अक़ीदो रखे थी त मुर्शिद जो फरमान रब ताला जो फरमान आहे। अॼु जमायत साईं जन खे मुबारक ॾिनाई आहे। उन खां गॾु साईं जन जी ख़िदमत में असीं सभु पहुता आहियूं ऐं वॾो सम्झी साईं जन खे हमेशह कदम हथ ते रखी गॾु हूंदासीं। वॾी महिरबानी। ही हुया फ़कीर मियल वरियामानी चौकी जो मुअज़्ज़िज़ रतो देरो को नारे विलायत। हाणे
इंतजार जूं घड़ियों खत्म नारो भी नहीं लगाए जो झोल बाकायदगी सां ॾखिणी झोलम पइजी वञे त वाकई मुजाहिद डॉक्टर हाशिम खासकेली जो इस्तक़बाल करण वेलकम करण आया आहिनि। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि वॾा माणी चौकी जा मुख डॉक्टर खलीफ़ा फ़कीर मोहम्मद हाशिम खासकेली खे भरपूर नारनि जे जवाब में सीटुन दे जमा समझने के अर्जा या साईं वेही रहो मेहरबानी बस मेरी हाथ में जमा सबरी भी हो मेहरबानी सामू आगे आगे है फाइट थे थी ना बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इतना आगे साइड थी ना पागारा तुझी पीजे के प्यारों को पसे प्यागारा तुझी पीजे के प्यारों को पसे हित वडाई की नाले हित निर्मल नेण झुके हिते वडाई की नाले हिते निर्मल नेण झुके तंजी जिभ घसे जेको गिला करे न गौर साईं मुझा जमा सगुरी ब्राह्मणी तरीके जा काबिल एहतराम दावती खलीफा मोतबर मुख जमा सगुरी और मुजाहिद सभिनि खे अस्सलाम वालेकुम अलीकार भेंट पगाई साईं मुझा पाण जीअं अॻ में मूंखां अॻ में जेके पंहिंजी जमात जा मोतबर चई विया आहिनि त पाण त विकास कयो साईं मुझा पंहिंजे वॾनि त अलाए छा छा कुर्बानियूं ॾिनियूं इन मुर्शिद रहबर जे हुकुम ते पाण खे न उहिदे जी ज़रूरत न भाई का सियासत की जरूरत सिर्फ इहो हूंदो हो त मुर्शिद पागवारे जी नज़र हुजे मुर्शिद पागवारे जी मोहबत हुजे उन मोहबत जी नज़र अॼु तव्हां ॾिसो त दुनिया खे बि भेटियो पंहिंजे पाण खे बि भेटियूं त पाण किथे बीठा आहियूं। मूंखे लफ़्ज़ यादि आहे जब छतरड़ी बादशाह रहमतुल्लाह अलैह जा असां स्टूडेंट हुआसीं 80-82 में हिते नूनारी फ़कीर हुआ आहिनि असां उहो हिकिड़ो फ़कीर मोहम्मद सिद्दीक़ नूनारी बि कढियो यूनिवर्सिटी में पोइ असां बादशाह वटि अर्ज़ु खणी वियासीं शागिर्दी लाइन में पोइ कई अहिड़ा मुद्दा मां ॻाल्हियूं रखियूंसीं पोइ पीसी त सरदार छतरड़ी बादशाह जेके ॿ चारि लफ़्ज़ फरमाया न त बाबा पंहिंजे पाण जो वज़न बरक़रार रखो पंहिंजी पाण जी सुञाणप रखो आऊं ॾिसो किंगरी हाउस में वेठो आहियां न किना नथो वञा सभु मूं वटि लड़ी था अचनि तव्हां सुञाणप कुफार अंग्रेज सां जंग तॾहिं विड़ी वई न बाबा इन करे तव्हां ॾिसो त पाण 15-17 सालनि खां अपोज़िशन वयूं सॼी दुनिया खे जेके हिन गवर्नमेंट जे माण्हुनि ॿियनि इक़्तिदार जी लालच में ख़रीद करे ॾिना पर पागारो पी रहे जो जिते न कई अथसि न छाकाणि पीसी सरदार जिन फरमाईंदा आहिनि त जेको दरगाह तां फ़ैसिलो थिए उन ते तव्हां बिना सोचे अमल कयो तव्हांजे फ़ाइदे में पंहिंजे ज़रूरु फ़ाइदे में पंहिंजा घणा माण्हू चवांसि कुर्सी को ॾाढो इक़्तिदार में ठहो फिलाणो न पीसी पागारो जेको सोचे सम्झ रखे थो न जेको फरमाए थो उन में पंहिंजो फ़ाइदो आहे पाण के बिना सोच बिना रंड जेके असांजा नौजवान दोस्त भाउर जमायती सोशल मीडिया ते जेको इहे ॻाल्हियूं अॻियूं कोई जेके बि कनि था उन्हनि खे मोहतरम सां चवंदुसि बाबा इहे ॻाल्हियूं अहिड़ियूं न कयो ही जमात मुख़्तलिफ़ जमात आहे हिन जमात हमेशह हिन मुल्क जी हिफ़ाज़त बि कई आहे हिन नज़र पाकिस्तान जी बि हिफ़ाज़त कई आहे नज़रियाती सरहदुनि जी बि हिफ़ाज़त कई आहे बाटनि ते वञी पंहिंजे मुर्शिद जे हुकुम ते पंहिंजूं जानूं बि नज़राने पेश कयूं ऐं उन्हनि में बराबरी तरीक़ो जेको साईं गुल फ़कीर साईं ॿुधायो त पंहिंजे उस्ताद फ़कीर गुलाम नबी फ़कीर लिगारी बुनियाद विधो उन फ़र्क़ जो ऐं बराबरी तरीक़ो न रखियो त बराबरी जी जेकी ॻाल्हि कयूं त पागारे पीर जो हुकुम असांजे सर खिंते आहे ही त कहिड़ा उहिदा
कहिड़ियूं शयूं कहिड़ियूं गुज़ारतूं कहिड़ियूं सियासतूं सभु क़ुर्बान वञे क़दम तव्हां सभिनी जी महिरबानी आहे थोरे नोटिस ते थोरी ॻाल्हि ते तव्हां जेको कुझु अची अॼु हिते गॾु ठाहियो हिन फ़क़ीराने घर ते आउं फ़क़ीर माण्हू आहियां मुंहिंजो बापी मुंहिंजो ॾाॾो इहे जेलनि में ईसापुर अहमदाबाद इहे पागारे पीर तां क़ुर्बानियूं ॿियनि फ़क़ीरनि अवां वांगुरु थी अॼु पागारे पीर महिरबानी फरमाए मूं जहिड़े मिसकीन ते कुलनि ते ख़िलाफ़त जो वज़न रखियो आहे ऐं वज़न तमामु वॾो आहे पीसी सरदार जी दुआ आहे इनशाला ऐं अवां फ़क़ीरनि मोतबरनि दावतनि ब्राह्मणनि ऐं ॿी जमात जो इनशाला दुआऊं हाल रहियूं ऐं मूंसां शामिल हाल गॾु तव्हां रहंदो त इनशाला ताला पीर साईं जो पैगाम पीसी सरदार जो पैगाम पाण घर घर वेंदासूं मज़लूमनि जी बि मदद कंदासूं इहो पीर साईं जो पैगाम पहुचाईंदासूं इनशाला ॿियो वधीक इनशाला मुंहिंजा ही दर हमेशह जमात लाइ खुलियल आहिनि पीसी सरदार मूंखे पंहिंजो जेको ख़लीफ़ो मुक़ररु त कयो आहे पर खादिम मुक़ररु कयो जमात लाइ नौकर मुक़ररु कयो पाण फरमायो अथनि बाबा तूं खादिम ई नौकर ई तमामु आउं नौकर आहियां त पोइ मुंहिंजो 24 कलाक दर बि खुलियलु हूंदो फोन बि खुलियलु हूंदो जिते सॾु थींदो दातू में त फ़क़ीर मुर्तज़ा चांडी वटि बि पहुचंदुसि सॾु थींदो मीअल फ़क़ीर वटि त मीअल फ़क़ीर वटि ऐं गुल फ़क़ीर वटि सॾु थींदो त उते बि पहुचंदुसि इनशाला पागारे जी दुआ सां पाण सभु हिकु कयूं पाण ॿधी एके सां पंहिंजे तरीक़े पंहिंजी जमात जी ख़िदमत कंदासीं मुंहिंजो फोन नंबर में मूं घणो करे ॾिनो आहे नई नई शइ आहे वरी प्रोग्राम ठाहींदासूं सभिनि सां मिलंदासूं सही सभिनि वटि ईंदासूं सही अवांजा मशवरा अवांजे मशवरे सां जमात जी भलाई में पीर साईं जे पैगाम खे पाण इनशाला अञा वधीक वधाईंदासूं तव्हांजो टाइम कोन वठंदुसि तव्हांजो हिकु दफ़ो वरी शुक्रगुज़ार आहियां ऐं लख थोरा अहसान हूंदे उन्हनि पघारे जा जे मूं जहिड़े मिसकीन ते ही वड़ कया आहिनि जो अॼु तव्हांजे अॻियां हिन हालात में बीठो आहियां ऐं ख़िदमत कयां तव्हां दुआ कयो त मूंखे अलाह साईं इहा तौफ़ीक़ ॾे तव्हां पीर साईं सरदार जी जमात जी तरीक़े जी मोतबरनि जी इज़त बि कयां ऐं ख़िदमत बि कयां महिरबानी हिकु दफ़ो वरी हाणे जेको टाइम 5-10 मिंट खां पोइ लंगर जो टाइम थी वेंदो जेको रोज़े वारो लंगर आहे इहो त पाण वटि आहे ई कोन तो इनशाला अवां सभिनि जी महिरबानी हिकु दफ़ो वरी आयल महिमाननि जी इनशाला वरी पंहिंजो मुलाक़ातूं बि जारी रहंदियूं ऐं राब्ता बि रहंदा महिरबानी ज़ोर सां नारो हिकिड़ो लॻे मुल्क हमारा ॿिया सभु दारा देश पगारा माशाअल्लाह ऐं हिकु दफ़ो ॿीहर